अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोप सीरियल दौलाद जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं इहे असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त ईंदड़ नई एपिसोड में जेको आहे सो मुराद राज़न वारा वेंदा रईस मंसूर ख़ान जी तरफ़। रईस मंसूर ख़ान कुझु शर्त रखी करे जेको आहे सो उन खां पोइ राज़न खे जेको आहे सो सौट यानी ककर वारी भेण वापसि करे ॾींदा। तंहिंखां पोइ जेको आहे सो जेको आहे चाल विढ़ंदो हुते शाहनवाज़ ख़ान पुलिस जो हमिलो करायो जेको आहे सो राज़न जे कुझु जेको आहे सो साथियुनि खे ॿाहिरनि खे जेको आहे सो अगवा कराए छॾींदो। जीअं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं इहा चाल ते जेको आहे सो शाहनवाज़ जी आहे, बहरहाल हो जेको आहे सिधो सो डायरेक्टली सम्झंदा मंसूर ख़ान वटि, ऐं हितां जेको आहे दुश्मनी वधी वेंदी आहे। पॉसिबल चांसिस आहिनि, थी सघे थो त हाणे जेकॾहिं राज़न वारा शर्त न मञींदा रईस मंसूर ख़ान जा, त रईस मंसूर ख़ान जेको आहे सो कोर्ट में केस विझी जेको आहे सो छोकिरी खे वापसि कराए वेंदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शाहनवाज़ ख़ान हाणे हेॾऊं त जेको आहे सो मंसूर ख़ान जे पुठियां, होॾऊं मुराद वारनि जे हेॾऊं वरी हाणे राज़न जे पुठियां बि लॻी चुको आहे। जीअं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा त लिकल नांग आहे जेको सभिनी खे ॾंगण जी कोशिशि पियो करे। हू सरियाम त पाण खे छो न पियो करे, बहरहाल स्लोली ऐं ग्रेजुअली सभिनी खे पियो थो ॾंगे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ड्रामे में हाणे कुझु बहितर मज़ो थी चुको आहे ऐं कुझु कुझु खां पोइ थी सघे थो अञा बहितरीनु मज़ो थी वञे। ऐं हाणे ॾिसंदा हलूं त इन दुश्मनी में जेको आहे सो शाहनवाज़ ख़ान कीअं फ़ाइदो वठे थो ऐं जेको आहे सो मंसूर ख़ान खे कीअं कमज़ोर बणाए सघे थो। मंसूर ख़ान ते लॻल दाग त हू जेको आहे सो तमामु जल्द मिटाए वियो। हाणे ॾिसूं त छा जेको आहे सो ककर वारा पंहिंजी भेण खे मारे छॾींदा या उनखे जेको आहे सो बख़्शे छॾींदा। ॾिसणु तमामु दिलचस्प थियण वारो आहे। अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में, रखंदा पंहिंजो ख़्यालु, ईंदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।